वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़। SHO पिराल सिंध हुकूमत तरफ़ां ऐलान लॉकडाउन के हवा में उड़ाए छॾियो। छंछरु ॾींहुं पिराले शहर पुलिस जे मौजूदगीअ में दुकान सरेआम खुलियल, SOPs ते अमल न थियण लॻो। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़। SHO पिरालो सिंध हुकूमत ऐलान लॉकडाउन के हवा में उड़ाए छॾियो। छंछरु ॾींहुं पिरालो शहर पुलिस जी मौजूदगीअ में सरेआम खुलियल, SOPs ते अमल न थी सघियो। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़। SHO पिरालो सिंध हुकूमत जे ऐलान लॉकडाउन के हवा में उड़ाए छॾियो। छंछरु ॾींहुं पिरालो शहर में पुलिस जी मौजूदगीअ में दुकान सरेआम खुलियल, SOPs ते अमल न थी सघियो। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़।